C section पढ़ंदासीं mustn't यानी must not. I mustn't do something यानी it is necessary not to do it. माना positive इस्तेमाल थियो न it is necessary माना ज़रूरी आ त ईअं न कजे. माना इहा शइ कीअं बि करे तो तव्हांखे करणी न आहे, इहो ज़रूरी आहे त ईअं करिणो ई न आहे तव्हांखे. यानी इट इज़ द रॉन्ग थिंग टू डू इट. हाणे इहा आहे ई ग़लति ईअं करणु, माना इहो कम ई ग़लति आहे ईअं करणु. ईअं तोखे करिणो ई न आहे, ईअं तोखे करणी न घुरिजे, बिल्कुलु बि न करणु घुरिजे. तस्वीर ॾिसो, यू मस्टंट टच द पिक्चर्स. तोखे तस्वीर ते हथु लॻाइणो ई न आहे, हथु ई न लाहिणो आहे. ठीकु आहे न, मना थी करेसि उहो औरत नंढी छोकिरी ॿाड़ीअ खे. तोखे पुट खे तस्वीर खे हथु लॻाइणो ई न आहे, असुल बि हथु न लाहे रखे. माना असुल बि न लाहे बि, इहा बि माना असां ॻाल्हाए सघूं था. You mustn't touch the pictures. It is the wrong thing to do. Okay, I understand. You mustn't touch the pictures. But why? They are very delicate. Okay. You mustn't touch the pictures. It is the wrong thing to do. Okay, I understand. You mustn't touch the pictures. It is the wrong thing to do. Okay, I understand. I must go. I mustn't be late. मूंखे कीअं बि करे वञणो ई वञणो आहे. छा बि थिए मूंखे वञणो आहे, मूंखे देरि करणी ई न आहे. मूंखे माना ज़रूरी आहे त मां देरि न करे वञा. I must go. I mustn't be late. Oh, already? All right, sorry. See you soon. Take care. I must go. I mustn't be late. I mustn't forget to phone Chris. मूंखे क्रिस ना फोन करणु विसारणी न आहे. I must remember to phone her. मूंखे कीअं बि करे हुन ना फोन करणी आहे. इहा हुनजी माना आहे. Phone Chris. Everything okay? Oh, yes. Just a reminder. I mustn't forget to phone Chris. Good idea. Go ahead. Thanks. I'll do it now. Take your time. I mustn't forget to phone Chris. Everything okay? Oh, yes. Just a reminder. Be happy. You mustn't be sad. हमेशा खुश रहंदा कयो. तव्हांखे माना गमज़दा त थियणो ई न आहे, ॾुखारो त थियणो ई न आहे. ठीकु आहे, यानी डोंट बी सैड, यानी तव्हां ॾुखारा न थींदा कयो, गमगीन न थींदा कयो. Be happy. You mustn't be sad. Be happy. You mustn't be sad. You mustn't touch the pictures. जेका तस्वीर न लाउने जुमलो आयो. तव्हांखे तस्वीर खे हथु लॻाइणो ई न आहे, हथु ई न लाहिणो आहे, टच ई न करिणो आहे हिनखे. यानी डोंट टच द पिक्चर्स. तस्वीरूं खे हथु न लाहिजां, यानी हुनखे मना थी करे. ग़लति कमु आहे इहो. Why? They are very delicate. Okay.